नज़ीर अहमद सिद्दीकी साहब थे तो वो पंहिंजे मवाद असरा का आगाह फरमाइनि। नारे तकबीर, नारे तकबीर। जमीयत उलमा की गुजारिश थी कि कुरान और जलसे में शरीक थियो। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वकफा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया। अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुल्लु बनी आदम ख़त्ताऊन व ख़ैरुल ख़त्ताईन अत-तव्वाबून। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व बल्लगना रसूलुहुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब साथी दिल की मोहब्बत से मदीने वाले साईं ते दुरूद शरीफ करो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिही अजमाइन। इलाही दिल में तमन्ना है कि ये सादत नसीब हो जाए। तेरा कुरान पढ़ते पढ़ाते सुनते सुनाते मौत आ जाए, शहादत नसीब हो जाए। न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से तसल्ली दिल को होती है, खुदा को याद करने से। मुझे मोहतरम मजीद साथियों, कलमे वारो कुरान जा आशिको मुझे सोने मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा परवानो दीवानो। कुरान जी महफिल अवांजे गोठ में मचिया। परे परे उलमाए किराम ईंदा ऐं जलसो शाम ताईं अल्लाह अल्लाह जे रसूल जे फरमान सां गूंजंदो रहंदो। ये कुरान जी महफिल का मामूली महफिल ना है। जाते रब जो कुरान पढ़ियो वेंदो आहे उते अल्लाह जी रहमत पंहिंजे बाननि जे मथां हीअं वसंदी आहे जीअं वॾ पड़ो हीअं वसंदो हुजे। अॼु हिन ॻोठ जे मथां, ज़मीन जे ज़र्रे ज़र्रे जे मथां, दरख़्तनि जे पत्ते पत्ते जे मथां रब जी रहमत जो वॾ पड़ो मींहुं वसणु शुरू थी वियो आहे। जेके आया अल्लाह उन्हनि ते त पंहिंजो फज़ल करे छॾींदो, पर जेके न अची सघिया जन लाउड स्पीकर जे ज़रिए अल्लाह तुंहिंजो क़ुरान ॿुधो, रब उन्हनि जे मथां बि पंहिंजो फज़ल फरमाए छॾींदो। हे दुनिया जो जान मिंट जे लोॾे जो जान आहे।
अज आयो सुभाणे न हूंदासीं जेतिरो जल्दी थी सघे पंहिंजे रब खे परचाए वठो ऐं अल्लाह कीअं राज़ी थींदो जेकॾहिं अल्लाह खे राज़ी करणो आहे त पोइ चङा कम कयो क़ुर जो चयो वठो पाक इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नतुनि खे ज़िंदा कयो अल्लाह राज़ी थी पवंदो जन्नत जो ऐलान करे छॾींदो दीन इस्लाम जे मथां हलण सवलो कोन्हे मदीने वारे साईं फरमायो मुंहिंजी उम्मत जे मथां अहिड़ो ज़मानो ईंदो दीन इस्लाम जे मथां हलणो ईअं थी पवंदो ॼण माण्हू टाननि जे मथां हले थो वो कामयाब उहे शख्स थी विया जन सब्र कयो जन इस्तिकामत कई अल्लाह उन्हनि खे दुनिया में त नवाज़े छॾींदो पर आख़िरत में भी कामयाब थी वेंदा अल्लाह से कुरान मजीद में ऐलान फरमायो इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाहु सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून जन दुनिया के अंदर दीन इस्लाम वाली जिंदगी गुजारी जन दुनिया के अंदर कुरान वाली जिंदगी गुजारी जने इंसान कुरान वाली जिंदगी गुजारी दो हक वाली जिंदगी गुजारी दो तो तकलीफा भी ईंदियूं तो के तकलीफ आयो तो के ईज़ा आया तो के मयारा मिलियो तो के ताना मिलिया तो के दुखायो वियो तो के सतायो वियो अल्लाह फरमायो सुम्मा इस्तक़ामू को मजबूती करे भी न जाए ये न जो थोड़ी तकलीफ मिलई कुरान वारो रस्तो छॾे दे दीन वारो रस्तो छॾे दे सुम्मा इस्तक़ामू मजबूती करे भी न जाए ओ जने तू दुनिया जो बेबका जहान छॾे करे मरीली में कब्र में दाखिल क्यों भी में ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका मलाइकतों ने पहुंची था वजन चवन था प्या अल्लाह तख़ाफू वला तहज़नू अज खौफ न कर अज भव न कर तू दुनिया जा इम्तिहान पास करे आए तू दुनिया जो तकलीफों पास करे आए वअबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून अरे तुझे लाए जन्नत की खुशखबरी अब अच्छा जी खुशखबरी जन्नत की खुशखबरी केड़ी जन्नत जेका अल्लाह ईमान वारन जे लाए तैयार कई जे में सिर्फ सोन जी लगल सिर्फ चांदी जी लगल ईमान वारन जे लाए पानी जी नार पई वहे खीर जी नार पई वहे माखी जी नार पई वहे शराबन तौरा जी नार पई वहे उहा जन्नत जी दोसावा जे में ईमान वारन जे लाए अल्लाह पाक तैयार करे छडिया जे लाए अल्लाह से ऐलान फरमायो हूरुम मक़सूरातुन फिल खियाम लम यतमिसहुन्ना इंसुन क़ब्लहुम वला जान अल्लाह फरमायो उहा जन्नत दी दोसावा जेके अॼु ताईं न इंसान ॾिठो आहे न जिन ॾिठो आहे जेका अल्लाह ईमान वारनि जे लाइ तैयार कई आहे ओ असांजा अल्लाह दुनिया में 50 साल 60 साल 70 साल आखिर मौत अची वञे जन्नत में घणा साल रहंदासीं रब जे क़ुरान आवाज़ ॾिनो ख़ालिदीन फ़ीहा अबदा उन जन्नत में इंसान हमेशा रहंदे क्योंकि जन्नत को बाहर कढण वारो कोई कोन हूंदो अब उहा जन्नत खपे या न खपे वरी कंहिं आशिक़ हीअं चयो ऐं जन्नत मां तुंहिंजी तमन्ना इंजे करे कयां थो जो मिलो मोहम्मद करीम तुंहिंजो महिमान थियण वारो आहे तॾहिं खे अल्लाह वारे कीअं फरमायो ऐं जन्नत तुझ में हूरो कुसूर रहते हैं मैंने माना जरूर रहते हैं ऐ जन्नत मेरे दिल का तवाफ कर मेरे दिल में हुजूर रहते हैं वरी के आशिक़ हीअं चयो मुंहिंजा अल्लाह
आके उन जन्नत में जाए जाते 24 कलाक मिटे मोहम्मद करीम जो दीदार नसीब थींदो जे बाग जन्नत में मोहम्मद मुस्कुराते जाएंगे फूल रहमत के गिरेंगे हम उठाते जाएंगे असा के अल्लाह नबी मान वारो दिनो शान वारो दिनो जंजला अल्लाह से ऐलान फरमायो या अय्युहन नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ ओ मुझा सोना मोहम्मद करीम अवा पहचन जा भी नबी हो बराबर जा भी नबी हो जमीन वारन जा नबी चरिंदन जा नबी परिंदन जा नबी जीत माकुन जा नबी अवा पूरी कायनात लाए नबी थी करे आया हो अयो अवा आसमानन ते मलाइकन जा नबी थी करे आया हो असा के अल्लाह ओ नबी दिनो इजला अल्लाह से ऐलान फरमायो व मा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन ओ मुझा सोना मोहम्मद करीम मा अल्लाह तो के रहमतुल लिल आलमीन करे मोकलियो ओ दुनिया जा इंसान जेकरे मिले मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नक्शे कदम के दुनिया के अंदर अपनाइंदो कामयाब थींदो मरी वेंदो कब्र में कामयाब थींदो क़यामत वारे भी अल्लाह जो पैगंबर पंहिंजे हथनि सां आबे कौसर जा जाम पीआरे पाण सां गॾु जन्नत में बि वरजो ईंदो असांखे नबी वॾो शान वारो मिलियो जेके पंहिंजी उम्मत एॾी प्यारी आहे जो काबतुल्लाह जे दीवारुनि खे चिमड़ी करे रब खां रोई करे दुआऊं घुरंदो हो या रब उम्मती अल्लाह मुंहिंजे उम्मत जी पारत थई मौला मुंहिंजी उम्मत जी पारत थई अल्लाह मुंहिंजी उम्मत खे ज़लीलो ख़्वार न कजो रब मुंहिंजी उम्मत जूं शक्लियूं तब्दील न कजो रब मुंहिंजी उम्मत ते वॾा वॾा अज़ाब नाज़िल न कजो असांखे अल्लाह उहो नबी ॾिनो आहे अल्लाह जो पैगंबर ताइफ़ वारनि ॾे वञे पियो दावत पियो ॾे क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह व अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह तुफ़्लिहून ओ ताइफ़ वारो हिकिड़े अल्लाह जी इबादत कयो मां अल्लाह जो नबी थी करे आयो आहियां पैगंबर थी करे आयो आहियां मुंहिंजो चयो वठो कामयाब थी वेंदो पर उन्हनि ताइफ़ वारनि मुंहिंजे सोणे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां पथरनि जी बरसात शुरू कई आहे उन सोणे मोहम्मद करीम खे पथर जिन लाइ क़ुरान थो फरमाए वसुहाबल लैली इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक व मा क़ला उन सोणे मोहम्मद करीम खे पथर जिन लाइ क़ुरान थो फरमाए अलम नशरा लक सदरक व वज़अना अन्का विज़रक तैन जे सीने मुबारक के पत्थर लगाओ तैन जे चेहरे मुबारक के पत्थर लगाओ अल्लाह जो पैगंबर बेहोश थी जमीन ते गिरी पियो एॾो सहाबी वेठो हज़रत ज़ैद बिन हारिस सहाबी तो चवे ओ अल्लाह जा पैगंबर इन्हनि अवां खे तकलीफ़ पहुचाई इन्हनि अवां खे ठकया इन्हनि जे लाइ बददुआ कयो एॾो हज़रत जिब्राइल भी पहुची चुको आहे हज़रत जिब्राइल तो चवे ओ अल्लाह जा पैगंबर जबलनि जा मलाइक बीठा हिकिड़े अवां हुकुम कयो इन्हनि ताइफ़ वारनि खे तबाह बर्बाद करे छॾियो पर मदीने वारे साईं फरमायो मां त रहमत लिल आलमीन बणजी करे आयो आहियां कीअं बददुआ कया अल्लाह जे पैगंबर उन्हनि जे लाइ हिदायत जी दुआ घुरी आहे अल्लाहुम्मा हदी क़ौमी व इन्नहुम ला यालमून अल्लाह मुंहिंजी क़ौम खे हिदायत ॾे इन्हनि खे सम्झ ई कान्हे का अॼु जेकॾहिं को हाजी सॻोड़ो ताइफ़ घुमी अचे सभु जा सभु मुस्लमान काबर को बि नज़र कोन ईंदो नारे तकबीर नारे तकबीर शान रिसालत खत्म नबूवत शान मोहम्मद मुस्तफा नारे तकबीर असांखे अल्लाह नबी शान वारो ॾिनो मान वारो ॾिनो इनजे करे मिटे मोहम्मद करीम जी सुन्नतुनि खे ज़िंदा कयूं क़ुरान जो चयो वठो जिंदगी मोमिनन वारी गुज़ारियूं क़ुरान वारी जिंदगी गुज़ारियूं हाणे अल्लाह जे क़ुरान खां पुछा था कयूं ओ अल्लाह जा क़ुरान भला ॿुधा त सही मोमिन कहिड़ा मोमिन अहिड़ियूं औरतूं कहिड़ियूं रब जे क़ुरान आवाज़ ॾिनो वल मुमिनून वल मुमिनात बाज़ुहुम औलियाउ बाज़िन यअमुरून बिल मारूफ व
वयनहौना अनिल मुनकर वयुकीमून अस्सलात वयुतुज़ ज़कात वयुतीऊन अल्लाह व रसूलहु उलाइका सयरहमुहुमुल्लाह इन्नल्लाह अज़ीज़ुन हकीम। अल्लाह फरमायो अचो तव्हां खे मां ॿुधाया कहिड़ा मोमिन मर्दन कहिड़ियूं मोमिनियूं औरतूं रब जे क़ुरान मोमिन जी पहिरीं निशानी ॿुधाई यअमुरून बिल मारूफ मोमिन भलाई जो हुकुम कंदो आहे। अब छा जो हुकुम कंदो आहे मोमिन? जेकॾहिं को निमाज़ नथो पढ़े उनखे चवंदो मुंहिंजा भाउ निमाज़ पढ़। ओ जेकॾहिं रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे जेकॾहिं को रोज़ा नथो रखे अधु साल मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह। मोमिन जी पहिरीं निशानी यअमुरून बिल मारूफ मोमिन भलाई जो हुकुम कंदो आहे। जेकॾहिं को निमाज़ नथो पढ़े उनखे चवंदो मुंहिंजा भाउ प्यारा निमाज़ पढ़। ओ जेकॾहिं रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे जेकॾहिं को रोज़ा नथो रखे उनखे चवंदो मुंहिंजा भाउ प्यारा रोज़ा रखो। इहा कंहिंजी निशानी आहे? मोमिन जी निशानी आहे। ॿिए नंबर ते वयनहौना अनिल मुनकर मोमिन बुराई खां रोकींदो आहे। ओ जेकॾहिं को गुनाह जो कमु थो करे हे उनखे रोकींदो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाउ प्यारा इहो गुनाह जो कमु न कर इन गुनाह जे कमु करण सां अल्लाह नाराज़ थींदो आहे। मोमिन बुराई खां रोकींदो आहे। मदीने वारे साईं फरमायो मोमिन उहो आहे जेकॾहिं बुराई खे ॾिसे थो त उनखे हथ सां रोके। जेकॾहिं हथ सां रोकण जी ताक़त न आहे त ज़बान सां उनखे रोके। जेकॾहिं ज़बान सां रोकण जी ताक़त न आहे मज़लूम राका ग़रीब मिस्कीन त कम अज़ कम उन बुराई खे दिलि जे अंदरि बुरो सम्झे इहो मोमिन आहे। मोमिन जी टी निशानी वयुकीमून अस्सलात मोमिन नमाज़नि जी पाबंदी कंदो आहे। चाहे सफ़र में हुजे तॾहिं बि नमाज़ यादि हूंदी आहे। चाहे घर में हुजे तॾहिं बि नमाज़ यादि हूंदी आहे। चाहे बाज़ार में हुजे तॾहिं बि नमाज़ यादि हूंदी आहे। तॾहिं त अल्लाह से क़ुरान मजीद में ऐलान फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू इस्तईनू बिस्सब्रि वस्सलात इन्नल्लाह मअस्साबिरीन। तोखे दुख मिले तोखे खुशी मिले तोखे तकलीफ़ मिले और तू सब्र भी कंदो रह नमाज़ुनि खे बि अदा कंदो रह। अल्लाह फरमाईंदो आहे इन्नल्लाह मअस्साबिरीन मां अल्लाह साबिरीन सां गॾु आहियां। मोमिन नमाज़नि जी पाबंदी कंदो। मदीने वारे साईं फरमायो कुर्रतु ऐनी फिस्सलात नमाज़ मां मुहम्मद करीम जे अखियुनि जो ठार आहे। ओ जेको मुंहिंजो उम्मती नमाज़ पढ़ंदो आहे ॼण मां मिठे मुहम्मद करीम जे अखियुनि खे सुकून मिलंदो आहे। मदीने वारे साईं फरमायो मेराज वारी रात मेराज कंदे कंदे मूंखे कुझु अहिड़ा बदबख़्त इंसान ॾेखारिया विया जंहिंजे मथनि खे मलाइका पथरनि सां चिठिन पिया। दुनिया जा पत्थर न जहन्नम जा पत्थर हा। मदीने वारे साईं पुछा कई ओ जिब्राइल ये कहिड़ा बदबख़्त इंसान जिब्राइल अर्ज़ करण लॻो ओ अल्लाह जा पैगंबर साईं तुंहिंजा उहे उम्मती आहिनि जेके दुनिया जे अंदरि बेनिमाज़ी हा। घर में वेठा हूंदा कन ते आज़ान पहुचंदी हुई अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। हिननि जे कन ते आज़ान पहुचंदी हुई पर निमाज़ लाइ कोन ईंदा हुआ। बाज़ार में हूंदा कन ते आज़ान पहुचंदी हुई पर निमाज़ लाइ कोन ईंदा। दोस्तनि सां गॾु हूंदा कन ते आज़ान पहुचंदी हुई पर निमाज़ लाइ कोन ईंदा। मुंहिंजा सोड़ा मुहम्मद करीम तुंहिंजा उम्मती आहिनि जेके बेनिमाज़ी हा इन्हनि खे सज़ा ॾिनी पई वञे रब्बुल आलमीन इन्हनि खां नाराज़ आहे। न छॾियो निमाज़ुनि खे। जॾहिं क़यामत जो मैदान थींदो हिकिड़ा ख़ुशनसीब इंसान हूंदा जंहिंजे लाइ अल्लाह जन्नत जो फ़ैसिलो करे छॾींदो। हिकिड़ा बदबख़्त इंसान हूंदा जंहिंजे लाइ अल्लाह जहन्नम जो फ़ैसिलो करे छॾींदो। ओ जॾहिं जन्नती जन्नत में पहुची वेंदा जहन्नमी जहन्नम में पहुची वेंदा। जन्नती पंहिंजनि दुनिया वारनि संगतियुनि खे ॻोल्हींदा फिलाणो संगती असां सां दुनिया में गॾु हूंदो अॼु जन्नत में नज़र कोन पियो अचे। फिलाणो पाड़ेसरी दुनिया में गॾु हूंदो हो अॼु जन्नत में
नज़र कोन पियो अचे फिलाना सिंधी जेके गॾु खाईंदा हा गॾु पीअंदा अॼु जन्नत में नज़र कोन पिया अचनि अरे रब्बुल आलमीन खां जन्नती दुआ घुरंदो ओ असांजा अल्लाह असांजा सिंधी नज़र कोन पिया अचनि रब्बुल आलमीन जे तरफ़ो जवाब मिलंदो उन्हनि नाफ़रमानी कई आहे नाफ़रमानी करण जे करे उन्हनि खे जहन्नम जी बाहि में विधो वियो जन्नती अल्लाह के चवंदा अल्लाह भला असांखे पंहिंजे संतनि सां मुलाक़ात करा रब्बुल आलमीन जो हुकुम थींदो जन्नत जा पर्दा हटाया वेंदा जहन्नम जा पर्दा हटाया वेंदा हाणे जन्नती जहन्नमिन खे ॾिसंदा जहन्नमी जन्नतिन खे ॾिसंदा जन्नती सुवाल कंदा मा सलककुम फी सकर कहिड़ी शइ आहे जे तव्हांखे जन्नत खां परे करे छॾियो कहिड़ी शइ आहे जे तव्हांखे जहन्नम जी बाहि में विधो आहे कहिड़ी शइ आहे जे तव्हांखे जहन्नम जे शोलनि में विधो आहे जहन्नमी अखियुनि मां पाणीअ जा नार हारे करे रोई करे चवंदा क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन असां निमाज़ न पढ़ंदासीं निमाज़ न पढ़ण जे करे अॼु असां जहन्नम जी बाहि में पिया आहियूं अफ़सोस सां चवणो थो पए असां कलमो पढ़ियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सदायूं था मिटे मोहम्मद करीम जा आशिक सदायूं था सहाबा जा परवाना सदायूं था अहले बैत जा दीवाना पर नमाज लाइ तैयार न आहियूं होॾे नज़र कर करबला जे मैदान में मुंहिंजे सोढ़े हुसैन पंहिंजी जान त कुर्बान करे छॾी पर नमाज खे न छॾी तॾहिं के अल्लाह वारे हीअं फरमायो उस नवासे पर मोहम्मद मुस्तफ़ा को नाज था उसकी हिम्मत पर अलीउल मुर्तज़ा को नाज था यूं तो सजदा करने वाले हैं बहुत सारे बंदे उसने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज था वाह सोना हुसैन मां तुंहिंजी अज़मत जे मथो कुर्बान वञा पंहिंजी जान त कुर्बान करे छॾे पर नबीअ जी दीन खे न छॾे हिन यज़ीदी लश्कर मैदान में मुंहिंजो सुहिणो हुसैन मैदान में आहे बच्चा कुर्बान थी विया सौट कुर्बान थी विया ओ जेके साथी आया हा उहे बि कुर्बान थी विया मुंहिंजो सुहिणो हुसैन अकेलो मैदान में तीर बि लॻा तलवारूं बि लॻियूं जिस्म ज़ख़्मनि सां चकना चूर हाणे ज़ालिमनि चयो सोढ़े हुसैन जो मुक़ाबिलो करे कोन सघंदासीं हुसैन दिलेर सोढ़े हुसैन जो बाबो अली दिलेर सोढ़े हुसैन जो नानो नबी दिलेर मुक़ाबिलो करे कोन सघंदासीं मुंहिंजे सोढ़े हुसैन जे कन ते आज़ान पहुती तीर बि फिटा के तलवारूं बि फिटियूं कयूं ओ ज़ालिम मूंखे पीअण जे लाइ पाणी न खपे वज़ू जे लाइ पाणी ॾियो ज़ालिमनि जो पाणी कोन ॾींदासीं मुंहिंजे सोढ़े हुसैन जो पाणी भली न ॾियो रब जो हुकुम आहे जे पाणी न मिले तयम्मुम सां वज़ू थी वेंदो आहे मुंहिंजे सोढ़े हुसैन तयम्मुम कयो निमाज़ शुरू कयो ज़बान ते अल्लाह जो क़ुरान अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलज़्ज़ालिन मुझे सोने हुसैन जी ज़बान ते अल्लाह जो क़ुरान रुकू में वयो सजदे में वियो ओ ज़ालिमनि चयो जल्दी वार कयो जेकॾहिं निमाज़ खां फारिग़ थी वियो मुक़ाबिलो करे कोन सघंदासीं सजदे जी हालत में मुंहिंजे सोने हुसैन जो सर मुबारक धड़कोदार पियो वियो तॾहिं के अल्लाह वारे हीअं फरमायो अली बाबा नबी नादा शराफत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो तीर में तलवार जे विच में मुंहिंजे सोने हुसैन निमाज़ खे नाए छॾियो पर अफ़सोस आहे चवणो थो पए अॼु मुसलमान घर में वेठो आहे निमाज़ पढ़ण जे लाइ तयार न आहे बाज़ार में वेठो आहे निमाज़ पढ़ण जे लाइ तयार न आहे ओ ताक़ में वेठो आहे निमाज़ पढ़ण जे लाइ तयार न आहे पर मदीने वारे साईं फरमायो जेको बेनिमाज़ी आहे क़यामत वारे ॾींहुं काफ़िरनि जी कतार में उथंदो फिरौन निमरूद वारनि सां गॾु उथंदो पर निमाज़ी माण्हू क़यामत वारे ॾींहुं मां मुहम्मद करीम सां गॾु रब जे अर्श वारे छाव में हूंदो
मदीने वारे साईं फरमायो सहाबियों मां क़यामत वारे ॾींहुं पंहिंजी उम्मत खे सुञाणींदुसि। सहाबाए किराम अर्ज़ करण लॻा साईं कीअं सुञाणींदो? हर नबी के पंहिंजी उम्मत साण हूंदी, अरबे खरबे इंसान हूंदा। मदीने वारे साईं फरमायो मुंहिंजी उम्मत नमाज़ पढ़जे करे घणो वज़ू कंदी, उन्हनि जा चेहरा चोरीअ जे चंड खां वधीक चमकंदा, उन्हनि जा हथ चमकंदा, उन्हनि जा पेर चमकंदा। मां सुञाणींदो ईंदोमान, सॾा कंदो ईंदोमान, जन्नत में वरजो ईंदोमान। इनजे करे निमाज़ी थियो, न छॾियो रब जे ज़िक्र खे, न छॾियो अल्लाह जे क़ुरान खे। जिन रब जे ज़िक्र खे छॾे ॾिनो, जिन रब जे क़ुरान खे छॾे ॾिनो, दुनिया में त नाकाम थी वेंदा, पर आख़िरत में भी नाकाम थी वेंदा। तॾहिं त लफ़्ज़ क़ुरान मजीद में ऐलान फरमायो वमन आरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू माईशतन ज़न्क़ा वनहशुरुहु यौमल क़ियामति आमा। वो मुंहिंजा सुहिणा मुहम्मद करीम उन्हनि खे ॿुधा जेके तुंहिंजे ज़िक्र खे पुठी ॾींदा, जेके क़ुरान खे पुठी ॾींदा, मां अल्लाह ॿ सज़ाऊं ॾींदोसान। हिकिड़ी सज़ा दुनिया में ॾींदोसान त ॿी सज़ा आख़िरत में ॾींदोसान। दुनिया में सज़ा इहा ॾींदोसान माईशतन ज़न्क़ा। अल्लाह फरमायो माईशत खे तबाह बर्बाद करे छॾींदोसान। माल में बीमारी हूंदी, छेड़नि झगड़नि जे अंदरि फाथल हूंदा, बीमारियुनि जे अंदरि फाथल हूंदा, ॾींहुं राति परेशान हूंदा। अल्लाह फरमायो ॿी सज़ा इहा ॾींदोसान जो मां अल्लाह क़यामत वारे ॾींहुं अंधो करे उथारींदोसान। क़यामत वारे ॾींहुं अंधा थी करे उथंदा, सुवाल कंदा असांखे अंधो करे छो उथारियो अथव? असां त दुनिया में ॾिसण वारा हुयासीं, असां त दुनिया में हिक ॿिए खे सुञाणींदासीं। जवाब मिलंदो अवां दुनिया में रब जे ज़िक्र जो क़दुरु न कयो। परे परे खां उलमाए किराम जे ॻोठ में आया, जिन खे अल्लाह जो क़ुरान पढ़ी ॿुधायो, तव्हां उन्हनि खे न सुञातो। तबलीग जमात जा साथी आया, जन तव्हांखे रब जी तौहीद सेखारी, जन तव्हांखे निमाज़ जो तरीक़ो सेखारियो, तव्हां उन्हनि जो क़दुरु न कयो। वलियत कामिल बुज़ुर्ग दुनिया जे जहान में आया, तव्हां उन्हनि जो क़दुरु न कयो। इन जे करे अव्हांखे अंधो करे उथारियो वियो आहे। रब जे ज़िक्र खां परे न थियो, रब जे क़ुरान खां परे न थियो। इहो क़ुरान आहे जेको जन्नत जे दरवाज़े ते पहुचाईंदो। तॾहिं कि अल्लाह वारे हीअं फरमायो है क़ुरान नूरानी शीशा जहिड़ा सीधा राह दिखावे, जो पढ़े ते अमल करे ओ त सीधा जन्नत जावे। जन क़ुरान जे मथां अमल कयो, अल्लाह उन्हनि जी जाइ जन्नत में रखी छॾी आहे। अल्लाह से का दुआ है मुझे टूटन फूटन लफ्ज़न खे क़बूल मंज़ूर फरमाए। हाज़िरी मक़सूद हुई ऐं अवां जे इलाइक़े जा मशहूर नात ख़्वान जोड़ी अब्दुल्ला किस्मत बालकानी साहब मौजूद आहिनि स्टेज ते। उहे